शाह लतीफ़ जे रागनि, फ़क़ीरनि जे वाइनि ऐं सूफ़ी महफ़िलुनि में दंबूरे जा सुर सदियुनि खां इश्क़, अमन, भाईचारे ऐं इंसान दोस्तीअ जो पैगाम आम कंदा रहिया आहिनि। पर अफ़सोस जो अॼु इहो साज़ जंहिंजा सुर हज़ारे दिलनि खे सैराब कंदा रहिया आहिनि ऐं उनखे ठाहिण वारो हुनुर बि आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियण जे किनारे ते पहुची वियो आहे। अॼु सॼी दुनिया में दंबूरो ठाहिण जा रुॻो 3 माहिर कारीगर बचा आहिनि, जिन मां हिकु भिटशा जो नामियारो फ़क़ीर मंठार अली जूणे जो बि आहे। मंठार अली जूणे जो ॿुधाए थो त दंबूरो ठाहिण रुॻो हिकु हुनुर नाहे, पर सब्र, मोहबत ऐं रूहानी वाबस्तगी जो सफ़र आहे। जीअं हथ जो अजरक केतिरनि ई मरहलनि मां गुज़री पंहिंजे असुल सूरत अख़्तियार करे थो, तीअं ई दंबूरो बि बेशुमार मरहलनि मां गुज़रण खां पोइ पंहिंजे सुरनि सां जीअरो थिए थो। साईं हिन में काठ में जे दयाल, टाली, ॾेर, बेहण, गेदूड़ी, सिरिह, इन मां शाह जो दंबूरो ठहंदो आहे। हीउ गुलू माना अंब जे काठ मां ठहंदो आहे। हीउ जेको हथ जेको ठाहींदा आहियूं जिते सॼो दंबूरो बीहंदो आहे, उहो असां हल्को काठ जीअं दयाल उन मां ई हथ ठाहींदा आहियूं। भांडी जेका ठाहींदा आहियूं चवंदा आहियूं त तमामु भली ठहे त उहा टालीअ मां ठाहींदा आहियूं। ब्लैक ब्राउन कारो नासी जेको हिन जो कुदरती नेचुरल रंग आहे, उहा असीं सिरिह जी माना लॻाईंदा आहियूं। ऐं जेको हिन जो संगु लॻाईंदा आहियूं, हीउ जेको संगु आहे हीउ लॻाईंदा आहियूं त इहो 2 दयाल आहिनि, हिकिड़ो रेशम दरियाल, ॿियो दरियाल। इन्हनि ॿिन्ही मज़ा इन्हनि जो बि पंहिंजो हिकिड़ो गोल्डन रंग आहे, जंहिंजे मथां असीं को कलर न लॻाईंदा आहियूं। स्पिरिट पॉलिश कंदा आहियूं, स्पिरिट जा 2.5 लीटर वठंदा आहियूं त पोइ उन में लाख ऐं चंद्रस विझी 2 ॾींहं 3 ॾींहं असां उस ते रखी ऐं उन्हनि खे रोज़ु हलाईंदा आहियूं 5-7 भेरा। पोइ हिकिड़ो मिक्सचर ठहंदो आहे, हिकिड़ी चमक ठहंदी आहे। पोइ जेॾीमहिल दंबूरो मुकमल थी वेंदो आहे त उन जा हिकिड़े दंबूरे खे असीं 5 हथ ॾींदा आहियूं, माना त उहे 5 तह ठहंदा आहिनि बाक़ाइदे। पोइ बाक़ाइदे माना हीअं माना दंबूरे खे कंदे त शेट हणंदो ऐं बाक़ाइदे तो उन मां मुंहुं ॾिसण में ईंदो। जेके चमक वारा मसाला आहिनि, ॿिया बि अलाए कहिड़ा कहिड़ा निकिता आहिनि, पर उन्हनि में वज़न आहे। उहे जे हणंदासीं त छटांग या अधु पा खनि दंबूरे जो वज़न वधी वेंदो। हीअ स्पिरिट पॉलिश अहिड़ी आहे जो स्पिरिट उॾामियो वञे, हूअ शइ माना रहिजी वञे ऐं चमक माना हुन में माना वज़न साॻियो थो रहे। दंबूरो बि हीअं मरहलनि मां थो निकिरे, जेको अजर खां बि 2-3 मरहल मथे आहे दंबूरो। पूरी दुनिया में असीं 3 कारीगर आहियूं, हिकिड़ो हाला में आहे, हिकिड़ो शहदादपुर में आहे, ॿियो ऐं असीं 3 कारीगर आहियूं जेके माना पूरी दुनिया में दंबूरा ठाहियूं था। हिन हुनुर में हर कमु कारीगर पाण कंदो आहे। मुनासिब काठ जी चूंड खां वठी उनखे ख़ुशि करणु, तराशणु, पेट ऐं ॻिची ठाहिणु, तंदुनि लाइ जायूं तयारु करणु, हर हिसे खे हथ सां संवारणु ऐं आख़िर में सुरनि जी तरतीब ॾियण ताईं हर मरहलो इंतिहाई नफ़ासत, महारत ऐं सालनि जे तजुर्बे जो तलबगार हूंदो आहे। हिकु दंबूरो तयारु करण में 20 ॾींहंनि खां 1 महीनो लॻी सघे थो। जॾहिं इहो मुकमल थिए थो त रुॻो काठ जो हिकु साज़ न हूंदो आहे, पर कारीगर जी महिनत, मोहबत, सब्र ऐं रूहानियत जो ज़िंदा शाहकार बणिजी वेंदो आहे। असांजा वाढा जेके कारीगर आहिनि, ॾखण आहिनि, उहे हिन में हथ कोन लाईंदा, छाजे करे जो हिनखे तक़रीबन 15 ॾींहं 20 ॾींहं या महीनो हिकिड़ो दंबूरो खायो वञे। मंठार अली ॿुधाए थो त दंबूरो आम माण्हू न, पर सूफ़ी फ़क़ीर, फ़नकार ऐं सक़ाफ़त सां मोहबत कंदड़ माण्हू ख़रीद कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तयारु थियल दंबूरा महीननि ताईं पिया हूंदा आहिनि, पोइ को शौक़ीन अची उन्हनि खे पंहिंजी क़िस्मत बणाए वठी वेंदो आहे। जेकी शौक़ीन लतीफ़ साईं जी निशानी रखण जे लाइ उहे दंबूरो असांखां वठंदा, न त सालनि जा साल असांजा दंबूरा ठहिया पिया आहिनि। असीं मज़दूरी कंदा आहियूं ऐं दंबूरा ठहिया पिया हूंदा आहिनि, को क़िस्मती आयो वठणु त ठीकु आहे, उन्हनि खे ॾियूं था। मंठार अली रुॻो दंबूरो ई न, पर तानपुरो, यकतारो, चपड़ियूं ऐं हिंदू बिरादरी में इस्तेमालु थींदड़ रवायती साज़ पिणु तयारु करे थो। संदसि ख़्वाहिश आहे त दुनिया जा वधीक रवायती साज़ ठाहिण जो हुनुर बि सिखिजे ऐं इहो विरसो ईंदड़ नसलुनि ताईं मुंतक़िल थिए। मूं तानपुरो बि ठाहियो आहे ऐं अॼु पाऊं ठाहे विझुसि। जीअं हिंदुनि जो साज़ आहे, उनखे बि दंबूरो चइबो आहे। उनजो दंबूरे जहिड़ा तारूं या उनजो मरहलो कोन हूंदो आहे, डायरेक्ट हिकु अहिड़ियूं तारूं हूंदियूं आहिनि 4 ऐं उनजी घोड़ीअ जो नमूनो पंहिंजो हूंदो आहे, उनजो पुस्तक जो नमूनो पंहिंजो हूंदो आहे। उहो दंबूरो ठाहे वञा, उहे भला केतिरा मूं दंबूरा ठाहे ऐं उन्हनि खे हिंदुनि खे ठाहे ॾिना आहिनि। यकतारो ऐं चपड़ी मूं ठाहियूं आहिनि ऐं यकतारा मूं ठाहिया आहिनि असुली कद्दूअ मां। हींअर बि 7-8 यकतारा आहिनि जेके मूं ठहियल आहिनि। दुनिया जा साज़ मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शौक़ु आहे त उहे पाऊं ठाहियां दंबूरे खां अलावा। ऐं इन्हनि साज़नि में ॾुखे में ॾुखियो दंबूरो आहे ठाहिणु,
दंबूरे जी क़ीमत आमतौर 40 खां 50,000 रुपयनि ताईं हूंदी आहे, पर मंठार अली जो चवणु आहे त हुनर जो मक़सदु रुॻो वापारु नाहे। जेकॾहिं को ग़रीब शौक़ीन थोरी रक़म खणी बि वटसि अचे त हू खेसि ख़ाली हथ न मोटाईंदो आहे, पर संदसि वसार नंढड़ो दंबूरो तयारु करे ॾेई छॾींदो आहे। जेको मिले थो चऊं त भला कमु बराबरि थिए, असांजी महिनत वञे, असांखे ख़र्च जा पैसा मिलनि, तॾहिं बि माना सही आहे, सिलसिलो हले। लतीफ़ साईं जो साज़ आहे, पर हिन जी क़ीमत हींअर 50,000 पाए, 40,000 पाए, पर वठण वारनि जे लाइ मिसाल ॻाल्हि हिन जी मिठाई ॾियण लाइ उन मूं आसानी बि कई आहे। ग़रीब भले 500 रुपए में वठंदो न त उहो नंढड़ो दंबूरो हूंदो, पर शिकिल उहा वॾे दंबूरे वारी साॻी न। 500 खां वठी 50,000 ताईं मोटो दंबूरो आहे। दंबूरो रुॻो मौसीक़ी जो साज़ नाहे, इहो सिंध जो सूफ़ी फ़िक्र, अमन, मोहबत ऐं सक़ाफ़ती सुञाण जो ज़िंदा आवाज़ आहे। जेकॾहिं अॼु हिन हुनर जी सरपरस्ती न कई वई त शायदि ईंदड़ नस्ल दंबूरे जा सुर रुॻो किताबनि में पढ़े ऐं तस्वीरुनि में ॾिसी सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि कारीगरनि जे हुनर जी हिफ़ाज़त कई वञे, छो त दंबूरे जी तंद जॾहिं बि छिड़े थी तॾहिं रुॻो सुर न आहिनि गूंजंदा, पर सिंध जी सुञाणप, शाह लतीफ़ जो पैगाम ऐं इंसानियत जी ख़ुशबू बि हर दिलि ताईं पहुची वेंदी आहे।